सोच कम जो जेको तोखे फ़ाइदो ॾे। हरू भरू जो सोचण भी इंसान खे बीमार कंदो आहे। हरू भरू जो सोचण भी इंसान खे अंदरों खोखलो करे छॾींदो आहे। इन खां बहितर आहे त सोचजे भी उहो जेको फ़ाइदो ॾे, जेको कामयाबी जा रस्ता ॾेखारे, जेको रोज़गार में इज़ाफ़ो ॾे, जंहिंमें फ़ाइदो हुजे। फज़ूल जो सोचण यकीन करे न ज़बरदस्त ऐं मस्त तरीक़नि जी कामयाबियुनि खां रोकींदई। फज़ूल जो सोचण वॾो ख़राब आहे। कोशिश कर पंहिंजे फ़ाइदनि जो सोच त मूंखे हिन 10 रुपए मां 20 रुपया कीअं करणा आहिनि, 20 रुपए मां मूंखे 30 रुपया कीअं करणा आहिनि, 30 रुपए मां मूंखे 40-50 कीअं करणो। अहिड़ी सोच इंसान खे अरबपति, खरबपति, करोड़पति, लखापति कंदी आहे। बाक़ी तव्हां अगले फ़ोन ते मूंखे सही तरीक़े सां जवाबु न ॾिनो, अगले मुंहिंजे व्हाट्सएप जो मैसेज ॿुधी मूंखे नज़रअंदाज़ कयो, अगलो मुंहिंजी ॻाल्हियूं हुते थो करे, अगलो मूंखे ख़्वार थो करे। हरू भरू जो सोचींदा इहो कंहिं कम जो ई न आहे। ॿियनि जे बारे में सोचणु छॾे ॾियो, तव्हां पंहिंजे बारे में सोचो त तव्हां करणु छा था चाहियो। बाद में ॾिसजांइ जेको करण जो सोचींदे त उन जाइ ते ई पहुचंदे जेका तूं ख़्वाहिश रखी वेठो आहे।